सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 9 बायोटेक्नोलॉजी जा फ़ाइदा प्रोस ऑफ बायोटेक्नोलॉजी। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॾिसंदासीं त बायोटेक्नोलॉजी इंसान खे कहिड़ा फ़ाइदा ॾिए थी। जेकी टॉपिक असां कवर कंदासीं उन में आहे एग्रीकल्चर ऐं फूड में, मेडिसिन में ऐं इंडस्ट्रियल बेनिफिट्स। पोयनि सबक़नि में असां बायोटेक्नोलॉजीअ जा मुख़्तलिफ़ फ़ाइदा ॾिसी चुका आहियूं। असां हुन में ॾिठो त हाई क्वालिटी फूड सप्लाई जेको आहे हुनजो हिकिड़ो वॾो फ़ाइदो आहे, यानी आला मयार जी खुराक मुहैया थी मिले थी। जीअं असां तेल ॾिठो कैनोला ऑयल, त कैनोला ऑयल ओहिड़ो तेल असांखे मिले थो जंहिं में एसिड घटि आहे जेका दिलि ते असरु नथी हुजे। उन खां पोइ असां उन्हनि जेके खाधो या खुराक खाऊं था उन में फ्यूअर हर्बिसाइड्स और पेस्टिसाइड्स यानी कीड़ा मार दवाउनि जो इस्तेमालु घटि थो थी वञे, छो त उहे ॿिज पाणी कीड़नि खे मारे था छॾनि। हायर आउटपुट लेवल्स, पैदावार में इज़ाफ़ो ऐं तकड़ी तयारी आहे फसल जी। मिटिगेशन ऑफ विटामिन एंड न्यूट्रिएंट डेफिशिएंसीज़, विटामिन ऐं ग़िज़ाइत जी खोट में कमीअ लाइ बि बायोटेक्नोलॉजी इस्तेमालु थिए थी, जीअं असां गोल्डन राइस ॾिठो। प्रोडक्ट्स विथ लॉन्गर शेल्फ लाइफ, देर ताईं ख़राब न थींदड़ पैदावार असांखे मिले थी, जीअं असां केलनि जी सूरत में ॾिठो त अहिड़ा केला आहिनि जेके देर ताईं ख़राब नथा थियनि। खाधे ऐं खुराक जो मक़दार वधाए बायोटेक्नोलॉजी रिड्यूस दी स्टार्वेशन प्रॉब्लम, यानी दुनिया मां बुख जे ख़ात्मे जो ज़रियो थी सघे थी। असां ॾिठो त अफ्रीका में ऐं थर में लखें ॿार जेके आहिनि उहे बुख जे करे मरी विया आहिनि, कमज़ोर थिया आहिनि। सो बायोटेक्नोलॉजीअ सां असां फसल जी यील्ड वधाए, उनजी आउटपुट वधाए बुख जो खात्मो करे सघूं था। सूटेबल फॉर एक्सट्रीम वेदर कंडीशंस, ख़राबी मौसमी हालात लाइ इहो मुनासिबु आहे ऐं असां हुते पोखूं पोखे सघूं था। लोअर लेवल ऑफ डिपेंडेंस ऑन अदर कंट्रीज़, अहिड़ी तरह असां ॿियनि मुल्कनि जे दस्तनगरीअ खां बची सघूं था, उन में घटिताई करे सघूं था। जेकॾहिं बायोटेक्नोलॉजी खे असां सिहत जे नज़र सां ॾिसूं त उन जा जेके फ़ाइदा आहिनि उहे मास प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टेंट मेडिसिन्स, अहम दवाउनि जी सनती पैमाने ते तयारी, जीअं असां ॾिठो त इंसुलिन पैदा थिए थी जेका लखें माण्हुनि खे ज़िंदगी बचाए थी ऐं उन्हनि खे बहितर ज़िंदगी मुहैया करे थी। उन खां पोइ इम्यूनिटी एनहांसमेंट मेडिसिन्स जीअं वैक्सीन्स ऐं टुका ऐं इहे असां शयूं ॾिठियूं, उहे बि इंसान जे क़ुवत मदाफ़त में इज़ाफ़े वारियूं दवाऊं आहिनि ऐं उहे इंसान खे बीमारियुनि खां बचाइनि था ऐं ॿारनि जे मौत खे बि घटि कनि था। ट्रीटमेंट ऑफ डिज़ीज़िस रिलेटेड टू जेनेटिक डिसऑर्डर, जीनियाती खोट वारनि बीमारियुनि जो इलाज, जीअं ड्वार्फिज़म जो इलाज। ड्वार्फिज़म चवंदा आहिनि कोताहक आदमी खे, बिंदराण खे या ॼामड़ाईअ खे, जंहिं इंसाननि जो कदु घटि रहिजी ईंदो आहे। अचो त हिनखे थोरो असां तफ़सील सां ॾिसूं। कोताहक आमती, बिंदराण या ॼामड़ाई या ड्वार्फिज़म इंसाननि जी उहा हालत आहे जॾहिं इंसान जी उमिरि त वधंदी आहे पर कदु न वधंदो आहे। माण्हू कदु ओतिरो ई हुनजो रहिजी वेंदो आहे जेको नंढे ॿार जो हूंदो आहे। सो अहिड़ा कोताहक आदि माण्हू हिन जे करे थींदा आहिनि जो उन्हनि में दरअसल हिकिड़े हार्मोन जी कमी हूंदी आहे। असांजे दिमाग़ में हिकिड़ो पिट्यूटरी ग्लैंड हूंदो आहे जेको हिकिड़ा ख़ासि हार्मोन कढंदो आहे जंहिंखे असां ह्यूमन ग्रोथ हार्मोन या वाध पैदा कंदड़ हार्मोन या मुहरक चवंदा आहियूं। सॼा उहे घटि पैदा थींदा आहिनि या न पैदा थींदा आहिनि त इंसान जो कदु कोन वधंदो आहे। पर इल्म फ़न हयात जे ज़रिए पैदा कयल ह्यूमन ग्रोथ हार्मोन इंसानी वाद खे तेज़ करे बिंदराण जो ख़ात्मो करण में अक्सीर साबित थियो आहे। यानी असां ॿाहिरि पैदा कयल ह्यूमन ग्रोथ हार्मोन इस्तेमालु करे अहिड़नि इंसाननि खे ॾेई उन्हनि जो कदु वधाए सघूं था, उन्हनि खे नॉर्मल इंसाननि वारो, आम इंसाननि वारो कदु ॾेई सघूं था। सनती बायोटेक्नोलॉजी असांखे ही फ़ाइदा ॾिना आहिनि। इंक्रीज़ इन एफिशिएंसी इन इंडस्ट्रियल प्रोसेसिस, सनती अमलनि जी पैदावारी सलाहियत में इज़ाफ़ो, यानी घटि वक़्त में ज़्यादा पैदावार हासिल करणु। हायर फ्रैक्शन ऑफ बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स,
यानी माहौलती तौर ते तहलील थी वंदड़ मसनूआत जी तयारी, यानी अहिड़ियूं मसनूआत जेके असां रोज़मर्रा इस्तेमालु कंदा आहियूं उहे इन क़िस्म जूं हुजनि जो उनखे असां ज़मीन में उछलायूं त उहे ज़मीन में ॻरी वञनि। असां अॼुकल्ह जेके प्लास्टिक जा चमचा ऐं प्लेटूं ऐं थेलियूं इस्तेमालु कंदा आहियूं उहे ॻरंदा कोन्हनि, उहे असांजे माहौल खे गंदो कंदा आहिनि, उहे असांजे नालनि खे चोक कंदा आहिनि, असांजे रस्तनि खे ख़राबु कंदा आहिनि। पर अहिड़ियूं शयूं साइंसदाननि ठाहियूं आहिनि बायोटेक्नोलॉजीअ जे वसीले जेके आहिनि त डिस्पोजेबल पर उहे माहौल में ॻरी थी वञनि। उन खां पोइ प्लास्टिक जे फज़ले जी घटिताई इन जे करे थिए थी। उन खां पोइ लेस एयर पोल्यूशन, हवा में जेको आलूदगी आहे उन में घटिताई थी थिए, ऐं स्लोइंग डाउन ग्लोबल वार्मिंग, आलमी तपश जी रफ़्तार में कमी थी थिए, यानी कार्बन डाइऑक्साइड जो घटि मक़दार थो हवा में वञे ऐं उन में तपश में घटिताई थी थिए। सो अहिड़ी तरह सनती बायोटेक्नोलॉजीअ जा बि फ़ाइदा आहिनि। वारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।